रोज़मर्रा जी ज़िंदगी में तव्हां हिकिड़ी अनोखी या मुख़्तलिफ़ निशानी ॾिठी हूंदी जेका हीअ आहे। सो ही निशानी जेकी आहे इहा मुख़्तलिफ़ आहे, इहा को नंबर नाहे, को वेरिएबल नाहे त हिन निशानी जो मक़सदु छा हूंदो आहे, ही छाजे लाइ हूंदी आहे। सो हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त पाण हिन निशानी जे बारे में कुझु पढ़ूं या कुझु सम्झूं या कुझु सिखूं। हीअ निशानी कंहिं बि नंबर जो या कंहिं बि अदद जो ॿियो मूल लहण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। हिन खे अंग्रेज़ी में स्क्वायर रूट चइबो आहे। अचो त हिकिड़ो मिसाल था वठूं, अगरि असां 3 ते 2 सघ ॾियूं या 2 कुवत ॾियूं त उहो बराबरि छाजे थी वेंदो। इन जो मतिलबु हूंदो 3 खे 3 सां ज़रब, ऐं 3 खे 3 सां ज़रब कयूं त घणो ईंदो, 3 त्रिक 9। सो इन जो मतिलबु 3 जो स्क्वायर जेकॾहिं असां कढूं त घणो ईंदो, 9। अचो त सोचूं था, छा पाण 9 खां शुरूआति कयूं ऐं 3 ताईं पहुची सघूं था। यानी छा पाण खे इहा ख़बर पइजी सघिजे थी त 9 कहिड़े नंबर जी पाण में ज़रब जो नतीजो आहे। सो उन खे कढण जे लाइ पाण स्क्वायर रूट वठंदा आहियूं। सो 9 जे मथां पाण स्क्वायर रूट वठंदासीं, ऐं 9 जो स्क्वायर रूट जॾहिं पाण वठंदासीं त इन जो मतिलबु छा थी वेंदो। इन जो मतिलबु इहो थी वेंदो त पाण उहो नंबर ॻोल्हणु चाहियूं था जेको पाण में ज़रब थियो आहे ऐं जंहिंजे नतीजे में 9 आयो आहे। सो इहो बराबरि छाजो हूंदो, इहो बराबरि हूंदो 3 जे। छाकाणि त 3 अहिड़ो नंबर आहे जेको पाण में जॾहिं ज़रब कंदासीं त उन जे नतीजे में जवाबु असां वटि घणो ईंदो, 9 ईंदो। स्क्रीन ते नज़र ईंदड़ ही ॿई दर्जा या ॿई इक्वेशन्स या ॿई मसावातूं साॻिए वैल्यूज़ या साॻिए क़दुरनि या साॻी क़ीमतुनि खे ज़ाहिर कनि था। इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं पाण 9 जो स्क्वायर रूट वठूं त उहो 3 ईंदो, ऐं जेकॾहिं पाण 3 जो स्क्वायर वठूं त घणो ईंदो, 9। साॻिए ई तरीक़े सां जेकॾहिं मां 4 जो स्क्वायर वठां त उहो घणो बराबरि थी वेंदो, 4 जो स्क्वायर बराबरि थी वेंदो 16 जे। ऐं जेकॾहिं 16 जो स्क्वायर रूट वठां त उहो बराबरि छाजे थी वेंदो, उहो थींदो 4 जे। ही ॿई इक्वेशन्स बि पाण में बराबरि आहिनि, जीअं पोयूं ॿई इक्वेशन्स पाण में बराबरि हुयूं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां हिकिड़ो ॿियो नंबर वठां, मां स्क्वायर रूट खां शुरूआति कयां ऐं नंबर वठां थो 25। इन जो मतिलबु इहो थियो त 25 जो स्क्वायर रूट छा आहे, यानी कहिड़ो अदद आहे जेको पाण में ज़रब थिए थो जंहिंजे नतीजे में 25 मिले थो। थोरे सोचण सां ख़बर पइजी वेंदी त 5 अहिड़ो नंबर आहे जंहिंखे पाण ज़रब कयूं त 25 ईंदो, ऐं 5 जो स्क्वायर जेकॾहिं पाण मालूम कयूं त उहो 25 थी वेंदो। घणो ईंदो, 25। सो इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं पाण कंहिं नंबर जो स्क्वायर कढूं त जेको नंबर असांखे मिले थो, अगरि उन जो असां स्क्वायर रूट कढूं त असां साॻिए नंबर ताईं अची पहुचंदासीं। ईअं ई जेकॾहिं पाण -3 जो स्क्वायर कढूं त उहो बराबरि छाजे थी वेंदो। सो माइनस इंटू माइनस असां वटि थी वेंदो प्लस, ऐं 3 खे 3 सां ज़रब कंदासीं त ईंदो जवाबु 9। ईअं ई जेकॾहिं नेगेटिव 4 जो स्क्वायर कढंदासीं त जवाबु ईंदो 16, ऐं जेकॾहिं नेगेटिव 5 जो स्क्वायर कढंदासीं त जवाबु ईंदो 25। सो सुवालु इहो आहे त पोइ √9 जेको असां कढूं था या स्क्वायर रूट 9 असां जेको कढूं था, उहो नेगेटिव ऐं पॉज़िटिव ॿई वैल्यू छो थो ॾिए। सो उन जे लाइ असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झी सघूं था त ॿई इन जा पॉज़िटिव ऐं नेगेटिव वैल्यू मिली सघनि था, पर इहो डिपेंड करे थो त पाण कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॻाल्हायूं था। सो जॾहिं असां वटि पॉज़िटिव वैल्यू अचे त पाण हिनखे चवंदा आहियूं प्रिंसिपल स्क्वायर रूट। प्रिंसिपल स्क्वायर रूट में हमेशह जेको जवाबु मिलंदो आहे स्क्वायर रूट जो, उहो पॉज़िटिव हूंदो आहे। जेकॾहिं पाण नेगेटिव जी ॻाल्हि कयूं त पोइ नेगेटिव कुझु हिन अंदाज़ में थींदो स्क्वायर रूट, जीअं पाण चऊं त नेगेटिव स्क्वायर रूट 9 बराबरि आहे -3 जे। सो नेगेटिव जॾहिं असां स्क्वायर रूट खणंदासीं त पोइ उनजो जवाबु नेगेटिव ईंदो। जेकॾहिं पाण हिनखे हल कयूं त ॿिन्हिनि साइडनि स्क्वायर वठंदासीं। ॿिन्हिनि साइडनि स्क्वायर वठण खां पोइ पाण हल कंदासीं। स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे का बि क्वांटिटी, को बि नंबर पंहिंजे पाण सां ज़रब थिए। सो माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो, ऐं स्क्वायर रूट हल कंदासीं त हिते पॉज़िटिव 9 अची वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पाण -3 खे -3 सां ज़रब कंदासीं त माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो, 3 इंटू 3 9 थी वेंदो। यानी स्क्वायर रूट अॻियां नेगेटिव रखण सां जवाबु असांजो नेगेटिव ईंदो आहे। मसावात जो खाॿो पासो साॼे पासे जे बराबरि थी चुको आहे, यानी ॿई पासा बराबरि थी विया आहिनि। हिन जो मतिलबु त नेगेटिव स्क्वायर अगरि असां वठंदासीं त नेगेटिव में जवाबु ईंदो आहे। सो इन ई सिलसिले में जेकॾहिं पाण हिकिड़ो ॿियो नंबर खणूं, जीअं स्क्वायर रूट 9 बराबरि आहे x जे, त पोइ x बराबरि छाजे थी वेंदो। सो हाणे हिते पाण प्रिंसिपल वैल्यू खणंदासीं, प्रिंसिपल स्क्वायर रूट कढंदासीं, यानी x जो वैल्यू असां नेगेटिव न खणंदासीं, छाकाणि त पाण ख़बर न आहे त x कंहिंजे बारे में ॻाल्हाए थो, x छा आहे। छो त खोड़ सारियूं अहिड़ियूं क्वांटिटीज़ आहिनि जेके नेगेटिव न थींदियूं आहिनि। सो जॾहिं असां हिनखे हल कंदासीं 9 जे स्क्वायर रूट खे, त x बराबरि छाजे थी वेंदो, x बराबरि थी वेंदो 3 जे। पर जेकॾहिं पाण x जो स्क्वायर वठूं ऐं उहो बराबरि हुजे 9 जे, त पोइ x जो वैल्यू छा थींदो। इन केस में पाण ॾिसंदासीं त x जो वैल्यू 3 बि सेटिस्फाई थिए थो, ऐं जेकॾहिं पाण x जो वैल्यू -3 या -3 वठूं तॾहिं बि सेटिस्फाई थींदो। सो x बराबरि -3 बि थी सघे थो, छाकाणि त 3 त्रिक 9 थींदो, इहो बि सही आहे। ऐं जेकॾहिं
इंटू माइनस प्लस कंदासीं ऐं पोइ टे नव कंदासीं तॾहिं बि नव थींदो। इन जो मतिलबु इहो थियो त जेके ॿई इहे स्टेटमेंट्स आहिनि या ॿई मसावतूं आहिनि इहे ॿई तक़रीबन साॻी ॻाल्हि कनि थियूं। इन जे करे जेके अक्सर माण्हू आहिनि उहे जॾहिं बि इन क़िस्म जी मसावत लिखंदा आहिनि या इक्वेशन लिखंदा आहिनि त उहे अॻ में ई लिखी छॾींदा आहिनि त प्लस माइनस स्क्वायर रूट 9 बराबरि आहे एक्स जे, छाकाणि त एक्स खे ॿई वैल्यूज़ जेके हूंदा आहिनि उहे सेटिस्फाई कंदा आहिनि। उमेद त तव्हांखे टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो।